अमरीका मथां पंहिंजी हुकूमत किराइण जो इल्ज़ाम लॻाईंदड़ इमरान खान जी अमरीका खां मदद वठण वारी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई। अमरीकी कांग्रेस जी मेंबर सां थियल मुबैना ॻाल्हि ॿोल में इमरान खान बेएतमादी रिथ वारे मामले ते पंहिंजी नाकामी जो मलबो अॻूणे आर्मी चीफ मथां उछलाए छॾियो। इमरान खान कांग्रेस जी औरत अॻवान मैक्सिन मोरो वाटर्स खे पाकिस्तान जे मामलनि में मुदाख़लत जी अपील कंदे चयो हो त हिन वक़्तु मुल्की तारीख़ जी बदतरीन क्रैकडाउन खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। पाकिस्तान में कंहिं बि सियासी पार्टी जा बुनियादी इंसानी हक़ अहिड़ी रीत मुतासिर न थिया आहिनि। कातलाणो हमिलो बि थी चुको आहे। तव्हांखे अपील आहे त मुंहिंजे लाइ आवाज़ उथारियो। जेको दुश्मन न करे सघियो उहो पीटीआई वारनि करे ॾेखारियो। ज़मान पार्क में औरतुनि ऐं ॿारनि खे बि दहशतगर्दी जी सिख्या ॾिनी वई। फितने मुल्की सलामती ते हमिलो कयो। मुल्क जी सभ खां वॾी साज़िश इमरान खान आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान पंहिंजी सियासत लाइ मज़हब खे इस्तेमाल कयो। जंहिं ॾींहुं हुननि इदारनि ते हमला कया संदन ज़वाल शुरू थी वियो। लाहौर में खिताब कंदे मरियम नवाज़ चयो त मुआशिरो हिन वक़्तु विरछ जो शिकार आहे जंहिंजो ज़िम्मेवार इमरान खान आहे। हक़ीक़ी आज़ादी जूं ॻाल्हियूं कंदड़ अॼु मुंहुं लिकाए घुमी रहिया आहिनि। फॉरेन फंडिंग ज़रिए फितने खे मज़बूत कयो वियो। खेसि हिक ई वक़्तु समूरनि केसनि में ज़मानतूं ॾिनियूं वयूं। वफ़ाक़ी हुकूमत जजिस बाबति ऑडियो लीक्स जी जाच लाइ 3 रुकनी अदालती कमीशन जोड़े छॾी। कमीशन जी सरबराही सुप्रीम कोर्ट जो सीनियर जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा कंदो। इस्लामाबाद ऐं बलूचिस्तान हाई कोर्ट जा चीफ जस्टिस कमीशन में मेंबर तौर शामिल। 3 रुकनी जुडिशियल कमीशन पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ऐं वकील जी ऑडियो लीक्स वारे मामले जी जाच कंदी। कमीशन जे क़याम ऐं TOR ते ॿधल नोटिफिकेशन जारी। समूरनि इदारनि खे कमीशन सां सहकार जो पाबंद बणायो वियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ कराची जे मेयर लाइ जमायत इस्लामी जी हिमायत करे छॾी। जमायत इस्लामी जे मेयर लाइ नामज़द उम्मीदवार हाफ़िज़ नईम खे वोट ॾियण जो ऐलान। तर्जुमान चयो आहे त पीपल्स पार्टी चोर दरवाज़े ज़रिए मेयरशिप हासिल करण लाइ PTI जे चूंडियल मकानी नुमाइंदनि खे पुलिस ज़रिए अगवा करे रही आहे। पीपल्स पार्टी ऐं MQM अवामी मैंडेट क़बूल नथा करणु चाहिनि। मेयर जी चूंड शफ़ाफ़ नमूने थियणु घुर्जे। जमायत इस्लामी जे हाफ़िज़ नईम पारां PTI जे फ़ैसिले जा जा। नेब आशियाना हाउसिंग स्कैंडल में वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे बेगुनाह करार ॾेई छॾियो। नेब पारां रिपोर्ट लाहौर जी एहतसाब अदालत में जमा कराई वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त आशियाना हाउसिंग स्कीम जे ठीके में बदउनवानी अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल ऐं बदनीति जूं के बि साबितियूं नाहिनि मिलियूं। रिपोर्ट में कामरान कयानी ऐं फवाद हसन फवाद खे बि बेगुनाह करार ॾिनो वियो। एहतसाब अदालत शहबाज शरीफ जी बरियत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो करे। मज़मत सां इमरान खान जी जिंदाजी न थींदी। 9 मई पाकिस्तानी तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं आहे। ज़मान पार्क अञा बि 9 मई जी दहशतगर्दनि लाइ पनाहगाह बणियल आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त PTI जी प्रोपेगंडा बेनकाब थी चुकी आहे। क़ौम इमरान खान खे सुञाणे चुकी आहे। हाणे कानून खेसि पकड़ में आणींदो। PTI अॻवान ऐं KP जे अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर हशाम इनाम लाइ पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो। डॉक्टर हशाम इनाम लाइ चयो आहे त 9 मई ते जेको कुझु थियो बर्दाश्त जोॻो न आहे। PTI जा कुझु शरपसंद पाकिस्तान जो वक़ार मजरू करे रहिया आहिनि। वाक़िअनि बाद PTI में रहण वतन सां गदारी करण बराबरि हूंदो। PTI जे मुस्तफ़ा थियल MNAs बाबति हतमी फ़ैसिलो स्पीकर खे ई करणो आहे। लाहौर हाई कोर्ट स्पीकर खे हुकुम नथी ॾेई सघे। वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर चयो आहे त मेंबर जी ॾिनल इस्तीफ़ा जी वापसी बाबति को बि कानून मौजूदु न आहे। ज़मान पार्क वारो मामिलो पुरअमन नमूने हल न थियो त कानून पंहिंजो रस्तो अख़्तियार कंदो। फौजी हंधनि ते हमलनि में मुलविस औरतूं रियायत जूं मुस्तहक़ न आहिनि। हमलनि में मुलविस औरतुनि खे हर सूरत में गिरफ़्तार कंदासीं। पंजाब जी निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त विगोड़नि में मुलविस
औरतुनि जी गिरफ़्तारी लाइ औरत अहलकारनि ज़रिए यकीनी बणाई वञे। 9 मई ते लाहौर में थियल विगोड़नि वारनि केसनि में 500 खां वधीक औरतूं घुर्बल आहिनि। पंजाब पुलिस लाहौर जे ज़मान पार्क ॿाहिरां लिकायल समूरनि रंडकुनि खे हटाए छॾियो। पीटीआई पारां रखियल कंटेनर ऐं बैरियर्स हटाइण बाद इमरान खान जे घर ॾांहुं ईंदड़ रस्ता खोले छॾिया। लाहौर इंतिजामिया रंडकू हटाइण बाद ज़मान पार्क ईंदड़ रस्तनि जी सफ़ाई बि करे छॾी। नव मई ते थियल विगोड़नि वारे केस में गिरफ़्तार अॻूणो गवर्नर ऐं पीटीआई अॻवान इमरान इस्माइल दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। अदालत इमरान इस्माइल खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। केस सूमर ते ॿीहर पेश करण जी हिदायत। जेका बाद जी अदालत पीटीआई सिंध जे सदर अली ज़ैदी खे जेल में मुलाक़ात समेत ॿियूं सहूलियतूं फराहम करण जी हिदायत करे छॾी। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल सां इस्लामाबाद हाई कोर्ट जी 5 जजिस जी मुलाक़ात। ज़रन मूजिब इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस मुलाक़ात दौरान मौजूद न हुयो। चीफ जस्टिस अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान ऐवान खे बि मुलाक़ात लाइ सॾायो। पाकिस्तान में महांगाई जा समूरा रिकॉर्ड टुटी विया। मुल्क में महांगाई जी शरह 30% खां वधी वई। हलंदड़ साल जे 10 महीननि दौरान खंड, दाल, अटे, तेल ऐं घी जी क़ीमतुनि में 110% ताईं वाध। अटो 118%, चांवर 67%, कुकड़ जो गोश्त 33%, खीर 27% ऐं खंड जे क़ीमत में 39% वाध रिकॉर्ड। बलोचिस्तान जे मार्केट एरिया ज़रगोन में सिक्योरिटी फोर्स जी चौकी ते हमिलो। 33 जवान शहीद, 1 दहशतगर्द मारिजी वियो। ISPR मूजिब शहीद थियलनि जवाननि में सिपाही ज़हीर अहमद, सिपाही मुदस्सर ऐं लांस नायक अब्दुल कदीर शामिल। पोस्ट कोयले जे खाण खे निशानो बणाए भत्ताखोरी जी कोशिशुनि खे रोकण में मदद लाइ क़ाइम कई वई हुई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाक फौज हिमायत में सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शागिर्दनि जूं रैलियूं। पाक फौज ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़नि ख़िलाफ़ नारेबाज़ी। पनवाकिल, सकरंड ऐं उडेरो लाल में पाक फौजी हिमायत में रैलियूं कढियूं वयूं। रैलियुनि में शरीक माण्हुनि पारां पाक फौज जे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे भेटा पेश कई वई। ऐं सऊदी अरब जूं सूडान में जंगबंदी वारियूं कोशिशूं कामयाब थियण जी उमीद। सूडानी फौज ऐं पैरामिलिट्री फोर्सेस विच में जंगबंदी मुआहिदे में वाध जो इम्कान। सऊदी परॾेही वज़ीर सूडान में विढ़ंदड़ फोर्सेस जे सरबराहनि खे जंगबंदी जी अपील करे छॾी। अरब मीडिया मूजिब ॿिन्ही धड़नि में 10 ॾींहनि लाइ जंगबंदी थी सघे थी।